ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 17 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त हिकिड़ो नौजवान ब्राह्मण जेको हर रोज़ गंगा जी में स्नान करण वास्ते को पंध करे ईंदो हो, जंहिंजे करे हू 1000 कदम हली गंगा जी वटि ईंदो हो, जंहिंजे छुअण सां भगवान श्री भोलेनाथ जो सॼो कोर लही वञे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। तॾहिं भगवान ॿुधाइनि था त हे पार्वती, जेको वेदन शास्त्रनि में चयल ॻाल्हियुनि खे मञींदो आहे ऐं उन्हनि ते विश्वास कंदो आहे, तॾहिं उहे सभु शयूं सच थींदियूं आहिनि। जहिड़ी रीति हिन ब्राह्मण उन्हनि ते विश्वास कयो, उन वजह सां हिन खे 1000 करोड़ यज्ञ करण जो फल मिलियो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। पाण अध्याय 18 जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के ॿुधाइनि था त कहिड़े खंड में भगवान जे कहिड़े अवतार जी कथा थींदी आहे, ऐं उन ते ॿुधाइनि था त हिकिड़े भेरे भगत प्रहलाद भगवान श्री नृसिंह के चवनि था त तव्हां सभिनी जीवन ते अहिड़ी कृपा कयो जो हू तव्हां जी कथा कीर्तन कनि ऐं हू अची वैकुंठ में वास कनि। तॾहिं भगवान श्री नृसिंह चवनि था त हे प्रहलाद, ईअं नथो थी सघे, छो त ही सभु जीव संसारी माया मोह में फाथल आहिनि ऐं उन्हनि खे उन में ही खुशी मिले थी। उन्हनि खे वैकुंठ जे सुखनि जी का बि चाह न आहे। तॾहिं श्री प्रहलाद चवनि था त हे भगवान, ईअं न आहे, बल्कि ॻाल्हि त कुझु हीअं आहे त तव्हां वैकुंठ में कंहिंखे अचण ई नथा ॾियो। तंहिं ते भगवान नृसिंह जी चवनि था त हे प्रहलाद, जेको माण्हू दुखी तोखे नज़र अचे उन खे वैकुंठ हलण लाइ चओ, ऐं जेकॾहिं हू ईंदो त उन खे मां वैकुंठ में जाइ ॾींदसि। पोइ प्रहलाद भगत वञी शहर में दुखी जीव ॻोल्हण लॻा। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 18 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। प्यारा भक्तों, भगवान नृसिंह जे चवण ते प्रहलाद भगत शहर में अची दुखी जीव ॻोल्हण लॻा। आख़िर हिकिड़ो सुवर वरा तमामु मिरणेंग हालत में गंद में फथल नज़र आयसि, जंहिंखे तमामु दुखी ॾिसी प्रहलाद जी चयो त तूं हिते रही हेॾो ॾुख छो थो ॾिसीं? वैकुंठ में हल त उते तोखे ॾाढो सुख मिलंदो। मां नृसिंह जी आज्ञा सां तोखे कोठण आयो आहियां। इहा ॻाल्हि ॿुधी उन वरा पुछियो त वैकुंठ में कहिड़ो सुख आहे? जॾहिं प्रहलाद जी वैकुंठ जो सुख ॿुधायसि, तॾहिं उन वरा चयो त मां अकेलो न हलंदसि, कुटुंब समेत चवीं त हलां। तूं नृसिंह जी खां पुछी अच। ही ॻाल्हि ॿुधी प्रहलाद जी वञी नृसिंह भगवान खां पुछियो। नृसिंह जी चयो त चङो, सभिनी खे वठी अच। जॾहिं प्रहलाद जी अची उन वरा खे कुटुंब समेत हलण लाइ चयो, तॾहिं उन वरा जी स्त्री पुछियो त वैकुंठ में विष्टा मतिलब त जेको मल मूत्र थींदो आहे, जेको असां खाईंदा आहियूं, उहो खाइण वास्ते आहे या न? प्रहलाद जी चयो त उते नरक न आहे, सभु आनंद ॾींदड़ पदार्थ मौजूद आहिनि। जंहिं ते वरा ऐं संदसि ज़ाल पाण में सलाह करे चयो त असांखे हिते अपार सुख आहिनि, से छॾे वैकुंठ में न हलंदासीं। ही ॻाल्हि ॿुधी प्रहलाद जी चयो त तव्हां वॾा मूर्ख आहियो जो वैकुंठ में नथा हलो। ही ॻाल्हि ॿुधी उहो वरा प्रहलाद ॾांहुं घूर करण लॻो। पोइ प्रहलाद जी ॿिए जीव जे वैकुंठ में वञण जी तलाश करण लॻो त हिकिड़े पोरे आदमीअ खे ॾिठईं ऐं उन वटि वञी खेसि चयईं त तूं हाणे ज़ईफ़ थी दुख में पियो आहीं, तंहिं करे वैकुंठ में हली उते जा सुख भोग।
इहा ॻाल्हि ॿुधी उन पोरे चयो त अञा मूंखे दुनिया में जीअरो रही पंहिंजे औलाद जे पुटनि ऐं पोटियुनि जी शादियूं ऐं मङणियूं वग़ैरह कराइणियूं आहिनि। तुंहिंजी मर्ज़ी आहे त हाणे ई मरी वञा छा? तूं हाणे हितां यकदमि हलियो वञ। मुंहिंजे पुटनि जे रूबरू जेकॾहिं इहा ॻाल्हि करी हा त उहे तोखे उघारे पेरनि हितां भॼाए छॾीनि हा। पोरे जी इहा ॻाल्हि ॿुधी प्रहलाद हार मञी ऐं निरसंग भॻवान जी वटि अची वेनती कई त हे महाराज, दुनिया में सभु नंढा वॾा पंहिंजे अज्ञान सां माया मोह जे ॼार में फासी रहिया आहिनि। तंहिं करे को बि वैकुंठ में हलण जी चाहना नथो रखे। इहा ॻाल्हि ॿुधी निरसंग भॻवान जी चयो त ए प्रहलाद, जगत में जंहिं जीव जेका जूण पाती आहे सो उन तन में ख़ुशि रहे थो। संदसि इच्छा कंहिं बि तरह पूरी नथी थिए। अखियूं कन वग़ैरह इंद्रियूं थकिजी थियूं पवनि, लेकिन संदसि मन संसार खे छॾणु नथो चाहे। इहा ॻाल्हि ॿुधी प्रहलाद जी निरसंग भॻवान खे नमस्कार करे वेनती कई त हे महाराज, सभु तव्हां जी माया आहे। जंहिंखे तव्हां दया करे ज्ञान ॾियो था उहो आदमी वैकुंठ वञण जी चाहना रखे थो, न त सभु कंहिंखे ज्ञान मिलणु ॾाढो कठिन आहे। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, खेतमाल खंड में परमेश्वर मत्स्य अवतार धारण कयो हो। उते रमणीक नाले राजा पंहिंजी प्रजा समेत मत्स्य रूप अवतार जी पूजा करे थो। जंहिं खंड में भगवान वरा अवतार धारण कयो हो, उते किर नाले राजा पंहिंजी प्रजा समेत उन वरा रूप अवतार जी पूजा मंत्र पढ़ी करे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 18 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 19 जंहिंजो नालो आहे बाक़ी ॿियनि खंडनि जो वर्णन। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, कम पुरुष खंड में श्री रामचंद्र जी विराजन था ऐं हनुमान जी उते पुजारी थी रघुनाथ जी मंत्र सां पूजा ऐं स्तुति करे चवे थो त तव्हां फ़क़ति संसारी जीवन खे शुभ मार्ग ॾेखारण लाइ ऐं कृतार्थ करण लाइ ही तन धारण कयो आहे। रावण ऐं ॿियनि दुष्टनि खे मारण लाइ अवतार न वरितो अथव। जेकॾहिं तव्हां फ़क़ति राकासनि खे मारण घुरो हा त पंहिंजी मर्ज़ीअ सां बि मारे सघो हा। ऐं तव्हां जो जंगल में श्री जानकी जी महाराणी जे विछोरे में विरलाप कया हुआ, सो संसारी जीवन खे ॾेखारियो अथव त जॾहिं मूं जहिड़े पार ब्रह्म परमेश्वर खे बि ग्रस्त करण में दुख थियो, तॾहिं दुनिया जे जीवन खे स्त्री ऐं औलाद खां कहिड़ो सुख मिलंदो। तव्हां उन करे ही तन धारण कयो त जंहिं में तव्हां जे शरण अचण वारो तव्हां जो अहिड़ो सुंदर रूप छॾे ॿिए कंहिंखे कीअं जपींदो। परमेश्वर भारत खंड में ही ॻाल्हि वीचारे नर नारायण जो अवतार वरितो त हिन खंड जा माण्हू कलयुग में जप ऐं तप न करे सघंदा। उन करे मां तपस्वी रूप थी कीदार में वेठो रहां, जिते जेको अची मुंहिंजो दर्शन कंदो तंहिंखे पंहिंजे दर्शन जे तप जो बल ॾेई पवित्र करे मुक्त पदवी ॾींदसि। भगवान अॼु ॾींहुं ताईं बद्रिका आश्रम में वेठो तप करे। उते नारद जी सांख्य जोग सां मंत्र पढ़ी पूजा ऐं स्तुति करे चवे थो त हे दीनानाथ, सॼी जगत जी उत्पत्ति पालन ऐं नाश करण वारा तव्हां ही आहियो ऐं सतन दीपन में भारत खंड मध्य देश सॼे पृथ्वीअ ते तमामु पवित्र आहे। उन खंड में जेको जीव कर्म करे थो तेरो फल ॿिए लोक में वञी भोगे थो। उन करे भारत खंड खे कर्म भूमि चवंदा आहिनि, जंहिं में पाप ऐं पुण्य पोख वांगुरु वधंदो आहे। सिवाय भारत खंड जे ॿिया जेके 8 खंड आहिनि, उते हमेशा त्रेता युग हिकु जहिड़ो रही कलयुग पंहिंजो दख़ल नथो ॾिए। उते सदाई बसंत रुत ऐं इंद्र लोक जे बराबरि सुख रहे थो। कंहिंखे बि कंहिं बि ॻाल्हि जो दुख नथो थिए। चई वर्णन जो वीचार फ़क़ति भारत खंड में आहे, पर ॿियनि खंडनि जा माण्हू एतिरे सुख हुअण करे बि भारत खंड जे माण्हुनि खे पाण खां चङो ऐं भाग्यवान सम्झंदा आहिनि, जो भारत खंड जा माण्हू थोरे सुमरण ऐं भॼन करण सां भवसागर पार उतरी था वञनि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे
पंजें स्कंद जे 19 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।